अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरबी टीवी न्यूज़ में बलीकार आवे मारवी तहीन सबका फिर शाम का नासी हेडलाइंस। वॾे वज़ीर जी सदारत हेठ सिंध काबीना जो इजलास। काबीना तरफ़ा नव मुख़्तलिफ़ मनसूबनि लाइ 58 अरब जी मंजूरी। सिंध काबीना पारां न्यू पेंशन स्कीम जी मंजूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर मादली शाह चयो तरमीम सां पेंशन जा समूरा मसइला हल थी वेंदा। पेंशन कानून में तरमीम खां पोइ मुलाज़िमनि खे वक़्त से पेंशन मिलंदी रहंदी। मुल्क के IMF जो गुलाम बणायो वियो आहे। PTI जो IMF आॾो को बस न पियो हले। पीपल्स पार्टी अॻवान सैयद खुर्शीद शाह चयो आहे त IMF जो हर मुतालबो तस्लीम कयो पियो वञे। मुल्की सलामती ऐं मुस्तक़बिल लाइ ललकारूं पैदा थी वियूं आहिनि। मुल्क हलाइण हाणोकी हुकूमत जी वसी ॻाल्हि नाहे रही। हुकूमत मुखालिफ़ सां ॻाल्हियुनि खां इनकारी आहे। आवाम हाणे PTI हुकूमत खां छुटकारो चाहे थो। मुल्क में शिफाफ चूंडुनि खां सवाइ को रस्तो नाहे रहियो। शिफाफ चूंड थी त सभु मसइला हल थी वेंदा। मुस्लिम लीग नून जे अॻवान शारकत नवाज़ी चयो आहे त हुकूमत टेक ते बीठल आहे। इहा टेक हक़ीक़त पार्लियामेंट में असांजा मेंबर पूरा थी वेंदा। नैब चेयरमैन उगाड़ी बाबति ॿुधाइण लाइ तयारी नाहे। केस हूंदो नाहे, पूरा केस तयारु कया वेंदा। नैब चेयरमैन खे ज़ुल्म जो जवाबु ॾियणो पवंदो। कोरोना सबब तालीम इदारा खुलियल रहंदा या बंद रहंदा, फैसलो अची रहियो आहे। NCOC जो ख़ासि इजलास नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर जे सरबराह असद उमर जी सरबराही में थींदो। तालीम जा सूबाई वज़ीर ऐं ॿिया शिरकत कंदा। इजलास में कोरोना सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। स्कूल, शादी हाल, रेस्टोरेंट्स खोलण या बंद करण बाबति फैसलो कयो वेंदो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक मरीज़ हयातूं लाइ वेठा। NCOC पारां गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 53,253 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 5,034 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 9.45% रही। मरी के सियान लाइ ॿीहर खोलियो पियो। मुल्क बल्कि हिसार मरी में अॼु खां सियान खे दाख़िल थियण जी मशरूत इजाज़त। इम्कानी बर्फ़बारी सबब रावलपिंडी ट्रैफिक पुलिस ट्रैफिक प्लान बि जारी करे छॾियो। चीफ ट्रैफिक ऑफिसर मूजिब रोज़ानो 8,000 गाॾियुनि खे सुबुह 5 खां शाम 5 वॻे ताईं शहर में दाख़िल थियण ॾिनो वेंदो। शहरी 3,500 गाॾियूं पार्क करण जी गुंजाइश आहे। टूल प्लाज़ा ऐं दाख़िली रस्तनि ते ख़ासि टिकटूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। पघार साल में हिकु भेरो ऐं महांगाई महीने में 2 भेरा वधी वेंदी आहे। इनकलाब पघारदार तबिको ई आणींदो। मुस्लिम लीग नून जे सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म चौधरी शुजात हुसैन चयो आहे त हर लीडर हुकूमत में अचण खां अॻु महांगाई जो शोर मचाईंदो आहे, पर मौशी मसइलनि जो हल नथो ॿुधाए। महांगाई सबब पघारदार तबिको तमामु घणो मुतासिर आहे। कारोबारी तबिको 2 रुपयनि वारी शइ 4 रुपयनि में विकिणी खसारो पूरो करे वठंदो आहे। फैक्ट्री मालिक मुनाफ़ो कमाई वठंदा आहिनि, पर पंहिंजे मुलाज़िमनि जो पघारूं न वधाईंदा। हुकूमत अपोज़िशन सियासत खां नथेरो थी अवामी मसइला हल करे। वज़ीर
वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे त सियालकोट में क़त्ल थी वियल प्रियंका कुमार जी बेवा जे अकाउंट में $1 लख मुंतक़िल करण ते सियालकोट जे वापारी बिरादरी जा थोरा मञे थो। प्रियंका कुमार जी बेवा खे माहवार पघार जी मद ते $1000 मोकिलण ऐं 10 महीने ताईं इहो सिलसिलो जारी रखण जो फ़ैसिलो करण ते रास्को इंडस्ट्री वीटा जो हक़दार आहे। तवानाई वारे वज़ारत नेपरा के घरेलू साफ़िन लाइ बिजली वधीक महांगी करण जी दरख़्वास्त करे छॾी। वफ़ाक़ी हुकूमत बिजली जी बुनियादी टैरिफ में 95 पैसा फ़ी यूनिट ते वाजो इज़ाफ़ी करे बिजली जी घरेलू साफ़िन खे 20 अरब जी सब्सिडी खां महरूम करण जी दरख़्वास्त नेशनल नेपरा खे जमा कराए छॾी। नेपरा मौजूद दरख़्वास्त में माहवार 200 यूनिट ताईं बिजली इस्तेमाल करण वारे प्रोटेक्टेड पाबेदारनि लाइ बिजली महांगी न करण जी सिफ़ारिश कई वई। कराची में कश्मीर रोड ते नई शादी कंदड़ नौजवान शाहरुख के पुर दौरान मज़ाहिमत ते क़त्ल कंदड़ जवाबदार आपघात करे छॾियो। फौरी इन्वेस्टिगेशन पुलिस जो सिपाही हो ऐं ज़िले ओला में मुक़रर थियल हो। संदसि मौजूदगी से इत्तला ते पुलिस जो गुलशन इक़बाल के होटल ते छापो। पुलिस खे ॾिसी जवाबदार अली फरज़न जाफ़री लोंदड़ी ते पिस्तौल सां फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। कराची से मुख्तलिफ इलाइक़नि में पुलिस सां मुक़ाबले में 4 हथियारबंद माची विया। गुलशन में मालवाड़ी इलाइक़े में बिलाल बुखारी जी मसाद वटि मुबैना पुलिस मुक़ाबले में 2 ॼणा माची विया। माजीविलनि जी सुञाणप न थी। माजीविलनि जा मड़ अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। पुलिस मौजूद पुलिस दौरान हिकु कोरू मुक़ाबले में माची वियो। ॿियो फ़रार थींदे गाॾी हेठां अची वियो। मंगोपी थाणे जी हद में एवीएसी सां मुक़ाबले में बदनाम बुहारी सलीम लोई ऐं संदसि वेझो साथी वाजिद महर मारिजी विया। शालती प्रांत वारे इलाइक़े में मुक़ाबले में जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। जवाबदार वटां असलियो पुठियल मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म हथ कई वई। कंडियारू में 6 महीना क़त्ल थियल शाहजहां चौहान क़त्ल केस जे अखियुनि ॾिठे शाहिद ऐं केस में मुलविस जवाबदारनि जो लाशत इख़्तियार सोलंकी जो लाश कोलाची वेझो हथायो। इतला ते इख़्तियार जो लाश कंडियारू पहुचायो वियो। पुलिस मौजूद मामले जी जांच कई वञे। मुल्क के केतरनि इलाइक़नि में थधि वधण लगी। जाबी इलाइक़नि ते बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। कोयटा में मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसात ऐं बर्फ़बारी सबबि मौसम वधीक थधी थी वई। चमन किला अब्दुल्ला में बरसात। बलूचिस्तान सूबे में बिजली जी फराहमी मुतासिर। पिशावर ऐं भरपासी में अग्नि जी अॻ थी। 22 जनवरी खां कराची में थधि में इज़ाफ़े जो इम्कान।